पो अहमद मल्ला साहब तौहीद जो जेको वसीलो है ई इन शेर में ॾिनो। ॿिया न सुणंदा सॾ त छा पर तूं न सुणंदे पो त सूर। अला ॿिया दुनिया वारा सुणे की न सुणे असांखे कीअं वांदो न आहिनि, असीं कंहिंखे सॾ कयूं पण नथा, पर अलाह जेकॾहिं तूं न सुणंदे त पोइ कहिड़ा वेंदासीं असीं। अहमद मल्ला अलाह ताला खे ईअं सॾ कयूं। ॿिया न सुणंदा सॾ त छा पर तूं न सुणंदे पो त सूर। सॾ सुणज साइम सचा तोखे अर्ज़ादी असूर। कर कमीनन ते करम तोड़े हुजन केॾा कुसूर। बख़्श बदियूं बेज बख़्शण हार मौला मी वसाए। अलाह असीं कमीना आहियूं, अलाह असीं ख़राब आहियूं, पर अलाह तूं माफ़ कंदड़ आहीं, असां मिणी खे माफ़ फरमाए छॾ। पोइ फरमाए ॾेय खे दातार दातियूं ॾोहो ॾिसंदे थोॾीअं। अलाह गुनाहगार बि ॿिया डगरिया दुनिया में केतिरा गुनहगार पिया आहिनि, अलाह तूं उन्ही मणी खे ॾींहुं पियो त असांखे कोन नथो ॾींहुं, अलाह तूं असांखे पण ॾे। ॾेय खे दातार दातियूं ॾोहो ॾिसंदे थोॾीअं, पोइ न हथ खणंदे हिते आणियो न हीलो मिंजहीअं। आसरो आहे असांखे जल्द राज़ी रब थिए। अलाह ई आसरो खणी न आया आहियूं तूं जल्द राज़ी थी वञे, बल्कि अलाह असीं त एतिरो आसरो खणी आया आहियूं जे तूं अॼु असां मथे राज़ी थी पए। अलाह सिज उगे तंहिंखां मां ते असां मथे मींहुं अची वञे, अहिड़ो आसरो खणी न आया आहियूं। आहे आसरो आसरो आहे असांखे जल्द राज़ी रब थिए। आहे आसरो आहे असांखे जल्द राज़ी रब थिए। लाहे बुलियन ता भला बुलकार मौला मी वसाए। पोइ अहमद मल्ला जेको आहे अल्लाह रब्बुल आलमीन के सर नमाए जी साम्हूं ॻाल्हि कयूं। फरमायो सिर नवा इन बेनवा नाक़िस नवाज़ी दर निहार। ए अल्लाह ही सर तोखे साम्हूं नमाए छॾिया, हाणे त तूं असांखे साम्हूं निहार। अल्लाह अल्लाह सर नमाए तोखे साम्हूं अची वियासीं, हाणे त तूं असांखे साम्हूं निहार। फरमायो सिर नवा इन बेनवा नाक़िस नवाज़ी दर निहार। जे वञनि वांडोरिया से वांडियूं वारे विहार। अल्लाह कई वांडियार असांजा माल काए मुल्क छॾे वञे पिया, अल्लाह इन खे पाछा तूं वारे लाइ। इहा चए पिन जे ॿार बचे बेरा कीअं, पिन जे मुल्क बेरा कीअं, पिन जे सीम बेरा कीअं, अल्लाह तूं करे सघे थो, तोखां सिवा ॿियो कोन थो करे सघे। तव्हां सिर नवा इन बेनवा नाक़िस नवाज़ी दर निहार। जे वञनि वांडोरिया से वांडियूं वारे विहार। मींहुं घाटो घोड़ भरतो ते पुठियां बूंदूं बहार। थी वञे पछम बनीअ मथे थधिकार मौला मींहुं वसाए। अलाह पहिरीं असां मथे घाटो मींहुं हला, अहिड़ो घाटो जे असांजा डूंगर जबर मळे धुची वञे, असांजा डैम तारा मळे भरिजी वञे, असांजा खेत्र जेको सावक कई अलाह तंहिं पुठियां बूंदूं बहार हलाए। सिनो सिनो मींहुं हला जेको असांजो घाह वधी अचे, असांजो मौल वधी अचे, अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾ कयूं। वस वही ऐं वस चुका विसरी वसीला सभु विया। अलाह वस वेंदी रही, अलाह मुंद वेंदी रही, असां त मणे भुली वियासीं जो हाणे किथां वञो, असां वटि को वसीलो न आहे। वस वही ऐं वस चुका विसरी वसीला सभु विया। हथ खयासो हथ न खण तूं हाणे हीला सभु विया। अलाह असीं त तव्हां मां हथ कढी वियासीं, पर तूं असां मां हथ न कढ। अलाह तूं गफ़ूर आहीं, असीं त गुनहगार आहियूं। हथ खयासो हथ न खण तूं हाणे हीला सभु विया। के किथे ऐं के किथे काए कबीला सभु विया। अलाह अमुक माण्हू कंहिं मुल्क के वेंदा रहिया, अमुक माण्हू कंहिं मुल्क के वेंदा रहिया, हाणे ॿारहें बचे खां दूर थी विया मुंहिंजा रब, हाणे असीं किथां वञूं। फरमायो के किथे ऐं के किथे काए कबीला सभु विया। बस तो बारीअ हिकिड़े ते बार मौला मींहुं वसाए। अलाह ई बार हाणे तो ते फिगायूं था, अलाह मींहं जो बार तो ते फिगायूं था। अलाह तूं वसाईंदल तूं असां मथे वसाए बेच। रही नदियूं वर वर तोखे ॿियो विञो वो किथे, काठियूं कुर्टियुनि कारियूं कख सुकल को किथे। आए हाय अलाह ही शेर जेको आहे फरमायो अलाह असीं तोखे साम्हूं विनतियूं कयूं था, असीं रणी कयूं था, एतिरे लाइ करे असांजो माल जेको आहे काठियूं कारियूं कुड़के पियो, काठियूं कारियूं खाए पियो। अलाह कख सुकल नथो मिले, अहिड़ी हालत आहे। अलाह हिन माल खे साम्हूं निहार। फरमायो विनतियूं वर वर तोखे ॿियो विञो वो किथे, काठियूं कुर्टियुनि कारियूं कख सुकल को किथे। विया वलारनि मां वलर अबरियनि पुठियां ओ किथे, बाग बोरी ऐं बगी पी
मार मौला मींहुं वसाए अल्लाह ऊ धण वा गोई जा कंहिं वटि पंहिंजा वयूं उन मां ओछियूं थी वयूं माल मरे ओछो थी वियो टुकार पई उहो माल मरे पियो हराणा ओछो थी पियो माल में खीर वासे मरे ख़तम थी विया अल्लाह हाणे असां मथां तो दुख लाए छॾ मींहुं वसाए वेच अल्लाह ताला खे सॾ कयो पोइ फरमायो रब रहीमन तो जो नालो रंग रहमत जा रचाए अल्लाह तू रहीम ये तो जो नालो रहीम है अल्लाह तू रहमत जा रंग रचाए छॾ अल्लाह सावक खे फैलाए छॾ अल्लाह सॼे मुल्क में रंग बेरंगा जेको घाह उगाए छॾ असीं ॾिसूं न असांजी अखियुनि खे थधक मिले फरमायो रब रहीमन तो जो नालो रंग रहमत जा रचाए रब रहीमन तो जो नालो रंग रहमत जा रचाए माल माण्हू ऐं मेरो सभु बुख मरण तंहिंखे बचाए पोच पाणी कर पटन ते पोख के परवर पचाए क्यों सुकन सारियों से गोला सार मौला मींहुं वसाए अल्लाह असीं त मरो था माल पण मरे पियो अल्लाह माल पूरो ॾो कयं बेगुनाह बेज़बान जानवर ई अल्लाह असांजो खेतियूं जेको से ख़तम थी वियूं असां त कंहिं पोखे पण न सघियासीं अल्लाह असां मथे हाणे मींहुं वसाए फरमायो अचन आगा तूं असांजे आदतन अमाल ते अल्लाह असांजे अमल खे न न्यार अल्लाह असांजे आदत खे तूं न्यार हेड़ा ख़राब इन मथे मींहुं कीअं वसायां ए आगा ए अल्लाह तूं असांजे अमल खे न असांजे आदत खे न न्यार अचन आगा तूं असांजी आदतन अमाल ते दे माफ़ी मेहर कर माण्हुनि मथे या माल ते मेहर कर माण्हुनि मथे या पिर थड़ी पए माल ते आए हर हिकु जी त हालत ज़ार मौला मींहुं वसाए अल्लाह माल के साम्हूं न्यार अल्लाह ज़मीन के साम्हूं न्यार ज़मीन ख़तम थी वई सुकी वई अल्लाह ज़मीन के तूं आबाद में चेरी फरमा पोइ फरमायो जल्द मौला मींहुं वसाए गुफ्तगू गुल जी इहा अल्लाह जेको गुल ने फुल रहिया न इहे तोखे सॾ कई पिया अल्लाह जल्दी मींहुं वसाए रुॻो असीं न आहियूं अल्लाह ज़मीन जूं माखूड़ियूं पण सॾ कई पियूं अल्लाह ही बेज़बाना जानवर पण सॾ कई पिया अल्लाह पखी जेको रणी कई था ई पण सॾ कई पिया अल्लाह तो जल्दी मींहुं वसा जल्द मौला मींहुं वसाए गुफ्तगू गुल जी इहा जल्द मौला मींहुं वसाए बात बुलबुल जी इहा जल्द मौला मींहुं वसाए कीरत सां कुल जी इहा जंग जर बरबद जबल चूंगार मौला मींहुं वसाए अल्लाह ताला के इन अखरे में जरा सॾ कयूं अल्लाह रब्बुल आलमीन मींहुं वसाए वेंदे पाण अल्लाह ताला के इन अखरे में सॾ कयाई अल्लाह तो तेनी पण मींहुं वसाए वे अखर हू चई ज़बान उहा न आई अमल पण उहो न आई पर अल्लाह ये दुआ तोखे पसंद है ते अल्लाह असीं इन दुआ जे ज़रिए तोखे सॾ कयूं त असां मथे मींहुं वसा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो ॾिनो पे हिकिड़ो साहबी अची करे देहाती इंसान है गामड़े जो रहंदड़ इंसान है अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चए अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल मरे पिया ज़मीनूं सुकी वयूं ॾुकार पई विया अल्लाह वटि दुआ घुरो ते अल्लाह राह मींहुं वसाए खुतबो जुमे जो मुंबर मथे उबाए खुतबो ॾीं पिया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के साम्हूं हथ फैलायो साहबा किराम चए त आसमान सॼो साफ़ हो किथे वडर ई पण न वई अचानक असां ॾिठा जे वडर भेरा थिया हाय हाय हथ उबा थी वडर अची वञे नबी जी दुआ आहे जर वडर भेरा थिया अने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा मुंबर मथे उबा हुआ बरसात चालू थी वई बरसात एतिरी वठी मस्जिद जी जेको छत वई उहो जेको आहे टिमई उन में जा बरसात जा फुड़ा किरिया अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दाढ़ीअ में जा मींहं जा फुड़ा किरिया उन ई मिंबर मथे उभा आई एतिरो मींहुं वसे थो जे मस्जिद मिज पाणी पुॼी अचे थो अल्लाह औलाद अमल असां वटि आई न उहा पैगंबर ने नबी हुआ मासूम अनिल ख़ता हुआ बेगुनाह हुआ अल्लाह उन जा उम्मती असीं आहियूं अल्लाह उन नबीअ जो कलमो पढ़ंदड़ आहियूं अल्लाह असांखे पण तूं मींहुं वसाए ॾे मींहुं वठो लॻातार 8 ॾींहं वठो अॻिलो जुमो आयो त उहो इंसान वरी पाछो अचे थो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मींहुं त एतिरो वसी वियो आहे जे रस्ता रोड मणे टुटी विया हाणे घर जेको आहे से मणे घरी ने किरी पिया अहिड़ी हालत थी वई आहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे दुआ करो अल्लाह ताला ॿिए किस्क वसाए फरमायो अल्लाहुम्मा हवा अलैना वला अलैना अल्लाह हाणे ॿिए किस्क वसा असां मथे न वसा अल्लाह
ॿियण तो वसाई पियो अलाह हियानो मींहुं अचे थो विकिरी मुंहिंजा पाछो वरी वञे थो अलाह हियानो मींहुं अचे थो ऋण मां पाछो वरी वञे थो अलाह हियानो मींहुं अचे हिन ऋण मां पाछो वरी वञे हियानो मींहुं अचे त हिन ऋण मां पाछो वरी वञे अलाह तो वटि कोड़ो खोट असीं कोड़ा वेठा आहियूं अलाह तो असां मथे रहम फरमा अलाह तो असां मथे मींहुं वसा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआऊं घुरंदा हुआ अल्लाहुम्मा अस्किना गैसन मुगीसा मरियम मरिया नाफिअन गैर दारिन आजिलन गैर आजिल अल्लाहुम्मा अस्कि इबादक व बहाइमतक वंशुर रहमतक व अहयी बलदकल मय्यित अल्लाह तो असां मथे मींहुं वसा ने घाटो मींहुं वसा अहिड़ो मींहुं वसा जंहिंमें फ़ाइदो वे नुक़सान न वे अहिड़ो मींहुं वसा जंहिंमें जा घाह थिए जंहिंमें जा खेती थिए अल्लाह तुंहिंजी रहमत खे तूं फैलाए छॾ अल्लाह इन जानवर खे तूं खाधो ॾे अल्लाह इन ज़मीन खे तूं जीअरो कर अल्लाह तुंहिंज जीअरो कंदड़ लही ॿियो को पन नाहीं पाण हुन रब खे सॾु करण आया आहियूं पंहिंजा अमल ख़राब आहिनि पाण वटि अमल आई न पर अल्लाह असां तो वटि असीं हाज़िर थिया आहियूं त इन उमेद सां हाज़िर थिया आहियूं कि कंहिंजो को अमल पसंदि तोखे हूंदो अल्लाह हुन हिकिड़े अमल खे साम्हूं निहारे करे असां मथे मींहुं ज़रूरु वसा अल्लाह असांखे साम्हूं न ते बेज़बान ऐं जानवरनि खे साम्हूं निहार अल्लाह जेको लोणा थी वञे था अल्लाह जेको उञ मरे था अल्लाह जेको बुख मरे था अल्लाह इन मथां ॾुख लाहे छॾ मुंहिंजा अज़ीज़ो छेलियूं बगानियूं आंखें साम्हूं ई चवणु चाहियां थो पाण हर वारे हिते अचूं था मींहुं पाण मथे ताण करे थो अल्लाह पाण खे आज़माए थो कि मुंहिंजा बाना मूंखे केतिरो यादि कयूं था पाण जॾहिं अल्लाह खे यादि कयूं था न हिकिड़ो न ॿ न टे ॾींहं अल्लाह मींहुं वसाए विझे थो ईअं जेकॾहिं पाण 12 महीना अल्लाह ताला खे यादि कयूं त अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं पण पाण मथे ताण न करे अल्लाह ताला टाइम मथे मींहुं वसाए विझे पर पंहिंजी हालत ई आहे कि पाण अल्लाह खे यादि नथा कयूं अल्लाह खे भुलिया वेठा आहियूं त अल्लाह रब्बुल आलमीन पिण जी रहमत खे रोके छॾे